औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल-फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तों, अॼु हिकु दफ़ो वरी अवां जी ख़िदमत में किताब फ़ैज़ानु सलात मंझां ॿिनि नंढड़नि उनवाननि सां गॾु हाज़िर आहियां, जेके ॿुधी इंशा अल्लाह ताला अवां जी दिलि ख़ुशि थींदी। मुंहिंजा साईं पाक महबूब जी तारीफ़ हलंदे जेकॾहिं तव्हां असांजा दम ऐं घड़ियूं गुज़रनि त इन खां वधीक ॿी का बि नेमत न आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना हबीबना तबीबना करीमना शफ़ीना हादीना महदीना मवाना मलजाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम तस्लीमा। मुंहिंजा साईं पहिरियों उनवान आहे बख़ील केरु आहे। उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हवाले सां हिकु ॻाल्हि बयानु कई वई आहे, जंहिंजे आख़िर में हुज़ूर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ही इरशाद मुबारक ॿुधायल आहे त मरी वियो उहो शख़्स जंहिं मूंखे क़यामत में न ॾिठो। बीबी सगोरी अर्ज़ु कयो कि बिला क़यामत में अवां जी ज़ियारत केरु न करे सघंदो? पाण फरमायाऊं बख़ील। बीबी साहिबा अर्ज़ु कयो कि बिला साईं बख़ील केरु आहे? सचे सरदार हुज़ूर अहमद जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको शख़्स मुंहिंजो नालो ॿुधे ऐं मूं ते दुरूद शरीफ़ न पढ़े। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हो खां हुज़ूर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ही इरशाद बयानु कयो वियो आहे त माण्हूअ जे बख़ील हुजण लाइ ही निशानी खोड़ आहे जो उनजे आॾो मुंहिंजो ज़िक्र कयो वञे ऐं उहो मूं ते दुरूद शरीफ़ न पढ़े। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि जन खां पिणु रिवायत आहे त साक़ीए कौसर महबूब मुनव्वर जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त माण्हू जी बख़ीली लाइ ही दलील ई काफ़ी आहे जो उन वटि मुंहिंजो ज़िक्र कयो वञे पर हू मूं ते दुरूद शरीफ़ न पढ़े। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमाइनि था त आऊं हुज़ूर आका नामदार मिड़नी जे मुहदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िदमत मुबारक में अची वेठुसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अव्हां खे सभ खां वधीक वॾो बख़ील माण्हू ॿुधायां? असहाबनि सगोरनि रज़ी अल्लाह अन्हुम अर्ज़ु कयो त क़िबला साईं ज़रूरु। पाण फरमायाऊं, जंहिं शख़्स जे साम्हूं मुंहिंजी ॻाल्हि हले ऐं उहो मूं ते दुरूद शरीफ़ न पढ़े त उहो सभ खां वॾो बख़ील आहे। प्यारा दोस्तो, हिकिड़ो ॿियो उनवान आहे नक मिट्टी में घसाए उहो शख़्स। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हो खां ही ॻाल्हि नक़ुल थियल आहे। चवनि था त इमामुल अव्वलीन वल आख़िरीन हुज़ूर हबीब रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर जे हिकिड़े ॾाके ते चढ़िया त फरमायाऊं आमीन। वरी ॿिए ॾाके ते चढ़िया त फरमायाऊं आमीन। जॾहिं टें ॾाके ते चढ़िया तॾहिं बि फरमायाऊं आमीन। असहाबनि सगोरनि रज़ी अल्लाह अन्हुम संदन ख़िदमत मुबारक में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, टिनि ॾाकनि ते पहुची आमीन कहिड़े सबबु चवणु फरमायो? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त असां वटि जिब्रील अमीन आयो, जंहिं चयो त ज़मीन ते पंहिंजे नक खे हसरत विचां घसाए उहो शख़्स जंहिं पंहिंजे वालदैन मां हिकु या ॿिन्ही खे पोड़प में लधो ऐं संदन ख़िदमत करे उन्हनि जे वसीले जन्नत हासिल न करे सघियो। असां चयो आमीन। ऐं नक घसाए याने बुछड़ो थिए उहो शख़्स जंहिंखे रमज़ानुल मुबारक मिलियो पर हू पंहिंजी मग़फ़िरत न कराए सघियो। असां चयो आमीन। आख़िर में जिब्रील अमीन चयो त हसरत ऐं मायूसी मां
नक मिटी में घसाए उहो माण्हू जंहिंजे आॾो अव्हां जो ज़िक्र मुबारक थिए ऐं हू अव्हां ते दुरूद शरीफ़ न पढ़े। पोइ असां फरमायो आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना हबीबना तबीबना करीमना शफ़ीना आदीना महदीना मावाना मलजाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहाबिहि बारिक वसल्लम तस्लीमा। प्यारा दोस्तो, उम्मीद ही प्यारा नुक्ता अव्हां खे निहायत पसंदि ईंदा ऐं हिन मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु कंदा ऐं हिन मिसकीन गुनहगार ऐबदार खे पंहिंजे मख़सूस ऐं प्यारनि दुआनि सां नवाज़ींदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।